नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इक़्तिसादी सर्वे में शामिल आहे। नाणे वारे सलाहकार अब्दुल रशीद शेख पहिरियों भेरो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे क़ौमी इक़्तिसादी सर्वे जी कापी पेश कंदो, जंहिंखां पोइ हिन खे बाक़ाइदा जारी कयो वेंदो। इक़्तिसादी सर्वे जे अंग अखरनि मूजिबि हलंदड़ माली साल में हर हिकु माण्हू जी उपत, सरमाकारी ऐं बचत समेत को बि हदफ़ हासिल नथो थी सघे। महांगाई जो जिन बि सॼो साल बेकाबू रहियो, जुलाई खां अप्रैल जे विच में मोकिलियल रक़म 8.5% इज़ाफ़ो थियो, जॾहिं त 12 सरमाकारी में 52% घटिताई थी। फ़ी कस आमदनी $1652 खां घटि थी $1556 थी वई आहे। सनती तरक़ी शरह मख़सूस कयल हदफ़ 7.6% बदिरां रुगो 1.14% थी वई आहे। दवाऊं, कारसाज़ी, आयल, स्टील ऐं खाधे पीते जी शयुनि जी पैदावार में 14.7% घटाई थी वई। जुलाई खां अप्रैल जे विच में LNG आमद में 46% ऐं ख़ाम तेल जी दरामद में 14% इज़ाफ़ो थियो। क़ौमी इक़्तिसादी सर्वे मूजिबि डॉलर जे क़दर में इज़ाफ़ी सबबि फ़ी आमद में $136 घटिताई थी वई आहे। आमद $1652 खां घटि थी 1556 ताईं पहुची वई आहे। रुपए में फ़ी माण्हू जी आमद 1,81,000 खां 2,06,000 थी वई आहे। फिक्स इन्वेस्टमेंट 15.6% जे हदफ़ में उपतड़ 13.8% थी आहे। हलंदड़ माली साल दौरान महांगाई 6% हदफ़ जे उपतड़ में 7.5% थी वई आहे। सर्विस मूजिबि करंट अकाउंट ऐं खसारे जे तनासब 5.7 खां 4.4% ताईं पहुची वई आहे। मार्च दौरान सनती तरक़ी में 10.6% घटिताई थी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।